ख़बर शामिल कंदासीं खेरपुर नाथन शाह मां, जिते यूटिलिटी स्टोर ते मौजूद आम वाहिपे जूं शयूं रुगो ख़ासि माण्हुनि खे मुयसर आहिनि, जंहिं सबबि आम माण्हू सख़्त परेशान आहिनि। तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूद आहे खेरपुर नाथन शाह मां काश जो नुमाइंदो मुनवर अली खोखर। जी मुनवर, तफ़सील खां आगाह कंदा। जी, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खेरपुर नाथन शाह सीता स्टॉप में यूटिलिटी स्टोर ते गिहु खंड लाइ आयल रमज़ान पैकेज में पंहिंजी मनमानी राति जो अंधेरे जे पेट में दुकानदारनि ते विकिरो करे रहियो आहे। जी, तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त रवासिन खेरपुर नाथन शाह वासिन जो सिंध प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदड़नि जो अॻवानी कंदड़ हाजन चांडियो ऐं आचर चांडियो मुज़ाहिरो कयो आहे ऐं मुज़ाहिरो कंदड़ सिंध प्रेस क्लब जे सहाफ़िन सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त रमज़ान महीने जो जेको पैकेज आयल आहे उहो मिसकीननि माण्हुनि खे मिलियो वञे।